टंडियाल में मुसलसल लॉकडाउन खां पोइ शादी हाल जे बंदिशनि खिलाफ़ शादी हाल मालिकनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पोलर प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे शादी हाल मालिकनि जो चवणु इहो त मुसलसल लॉकडाउन जे करे हू फाकाकशी जो शिकार, जॾहिं सवे मजदूर बेरोजगार थी विया। हुकूमत पाकिस्तान से चीफ जस्टिस से हम गुजारिश करते हैं कि 4 महीने गुजर गए हैं, हाल बंद पड़े हुए हैं, लिहाजा हम अपील करते हैं कि शादी हाल खोले जाएं। शादी हाल से मुंसलिक मजदूर वगैरह जितने भी हैं तमाम 4 महीने से फाका कशी का शिकार हैं। जिस तरह से दूसरे शहरों में टंडवाला यार में शॉपिंग सेंटर्स खोल दिए गए हैं, बाजार खुल गए हैं, SOP के मुताबिक हम चाहते हैं कि हमारे शादी हाल भी खोले जाएं। मानू बेरोजगार आहिनि, मजदूर बेरोजगार आहिनि ऐं या असीं जेका हाल वारा आहियूं तमामु घणो परेशान आहियूं। बिजली जो बिल, हाल जो किरायो ऐं मजदूर लेबर जो किरायो, दिहाड़ियूं वग़ैरह असांखे जाम तकलीफ़ थी ॾियनि। ख़बर न कंदा बाक़ी हाणे छा कयूं, मजबूरूं हाणे डेकोरेशन वारा हर माण्हू परेशान आहे। अलाह करे DC साहब खे सोचणु खपे, अलाह करे SP साहब खे सोचणु खपे। टंडवाल जी बि ॻाल्हि करूं था। कोरोना करे कोरोना हाणे असीं रस्ते ते अची विया आहियूं। जेके बि शादी हाल वारा, डेकोरेशन वारा, हाणे असां बिल्कुलु ख़तमु आहियूं। हाणे असांजा मज़दूर, शादी हाल वारा सभु जेके धणी सभु परेशान आहियूं। इन मौक़े ते शादी हाल मालिकनि मुतालबो कयो त हुकूमत तरफ़ां SOP तहत शादी हाल खोलण जी इजाज़त ॾिनी वञे जीअं फाका कशी खां बची सघनि। कैमरामैन जान मोहम्मद समझो सां गॾु नसीर नोड़ियो।